मानवारा सजणों हक़ मौजूद आऊं या कृष्ण परमार थर एजुकेशन यूट्यूब चैनल भलीकार। जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांजा ॿार सिंधी में पढ़ण लिखण में बढ़ थियनि, उन्हनि जो तइलीमी पायो मज़बूत थिए, त अहिड़ियूं मुंहिंजूं ठाहियल थर एजुकेशन यूट्यूब चैनल ते सिंधी में लिखण ऐं पढ़ण वारी वीडियोज़ अपलोड कयल आहिनि, ॾिसण न विसारिजो। त हलूं था अॼु जी वीडियो ॾांहुं। प्यारा ॿारो, गुज़िरियल वीडियो में असां सिंधी ॿाराणो किताब जे सबक़ ॿियो जा लफ़्ज़ सूरत ख़ती में लिखणु सिखियासीं। अॼु सबक़ टियों जा लफ़्ज़ सूरत ख़ती में लिखंदासीं। इन लाइ तव्हां पेंसिल ऐं कापी खणो। लफ़्ज़ लिखण महिल तव्हांखे वीडियो बीहारणी आहे त जीअं तव्हां लफ़्ज़ आसानी सां लिखी सघो। त हाणे लिखणु शुरू करियो। लिखो भेते, छेते, ते ॾे, अॾ, गाॾा, भॻा, तिखा, विख, छट। हाणे इहे साॻिया लफ़्ज़ आउं बोर्ड ते लिखां थो। हिननि लफ़्ज़नि खे ॾिसी तव्हां जेके पंहिंजी कापी ते लफ़्ज़ लिखिया आहिनि उन्हनि जी भेट करियो। जेकॾहिं तव्हां सही लिखिया आहिनि त शाबाश, ऐं जेकॾहिं तव्हां खां किथे का ग़लती थी वई आहे त उन ग़लती खे सुधारे वठो। पहिरियों मूं लफ़्ज़ लिखायो आहे भेते। भेते में ॿ आवाज़ आहिनि। भेते, भे भे बोलड़े खे ज़ेर ॾींदासीं तॾहिं थींदो बेज़ेर भे, ऐं ते तारे खे ज़ेर ॾींदासीं तॾहिं थींदो तेज़ेर ते। भेते। सिट ते कीअं लिखिबो आहे? ही भे ज़ेर भे, ते ज़ेर ते, भिते। भिते खां पोइ मूं लिखायो छेते। छेते में ॿ आवाज़ आहिनि। छे ते, छे छे ज़ेर छे, ते ज़ेर ते। सिट ते कीअं लिखिबो आहे? छे ज़ेर ॾींदासीं छे ज़ेर छे, हिते ज़ेर ते, छेते। पोइ मूं लिखायो आहे ते ॾे। ते ॾे में ॿ आवाज़ आहिनि। ते ॾे, ते ज़ेर ते, ॾे ज़ेर ॾे। सिट ते कीअं लिखिबो आहे? ही ते ज़ेर ते, हिन सां गॾु ॾेॾर कंदासीं ऐं उनखे ज़ेर ॾींदासीं ॾे ज़ेर ॾे। ते ज़ेर ते, ॾे ज़ेर ॾे, ते ॾे। ते ॾे खां पोइ मूं लिखायो आहे अॾ। अॾ में ॿई आवाज़ ज़बरनि जा आहिनि ऐं ज़बर मथे ईंदी आहे। हिजे थींदी अलिफ ज़बर अ, ॾे ज़बर ॾ। ही अलिफ ज़बर अ, ही ॾे ज़बर ॾ, अॾ। अॾ खां पोइ मूं लिखायो आहे गाॾा। गाॾा ॿ आवाज़ आहिनि। ॿई आवाज़ अलिफ जा आहिनि। गाफ़ खे अलिफ ॾींदासीं तॾहिं थींदो गाफ़ अलिफ गा, ऐं ॾा ॾे खे अलिफ ॾींदासीं तॾहिं थींदो ॾे अलिफ ॾा। सिट ते कीअं लिखिबो आहे? गाफ़ खे असां हीअं अलिफ ॾींदासीं, हीअ थियो गाफ़ अलिफ गा, ऐं ॾे खे अलिफ हीअं ॾींदासीं त हीअ थींदो ॾे अलिफ ॾा। गाफ़ अलिफ गा, ॾे अलिफ ॾा, गाॾा। गाॾा खां पोइ लफ़्ज़ लिखायो भॻा। भॻा में ॿ आवाज़ आहिनि। पहिरियों आवाज़ भे ज़बर भ, ॿियो आवाज़ ॻे अलिफ गा। ही भे ज़बर भ, हीअ थियो ॻे अलिफ गा, भॻा। भॻा खां पोइ लफ़्ज़ लिखायो तिखा। तिखा ॿ आवाज़ आहिनि। पहिरियों आवाज़ ज़ेर जो आहे, ॿियो आवाज़ अलिफ जो आहे। हिजे थींदी ते ज़ेर ते, खे अलिफ खा। ते तारे खे ज़ेर ॾींदासीं ते ज़ेर ते, ऐं खे अलिफ ॾींदासीं खे अलिफ खा। ते ज़ेर ते, खे अलिफ खा, तिखा। तिखा खां पोइ लफ़्ज़ लिखायो विख। विख पहिरियों आवाज़ ज़ेर जो, ॿियो आवाज़ ज़बर जो। विख जी हिजे थींदी वाव ज़ेर वे, खे ज़बर ख। ही वाव ज़ेर वे, खे ज़बर ख, विख। विख खां पोइ मूं लिखायो छट। छट ॿई ज़बरनि जा आवाज़ आहिनि ऐं हिजे थींदी छे ज़बर छ, टे ज़बर ट। सिट ते कीअं लिखिबो आहे? ही छे ज़बर छ, टे ज़बर ट, छट। प्यारा ॿारो, ही उहे लफ़्ज़ आहिनि जेके मूं तव्हांखे लिखाया आहिनि। हिन लफ़्ज़नि खे ॾिसी तव्हां पंहिंजे लफ़्ज़नि जी भेट करे सघो था। अॼु जी मुंहिंजी ठाहियल वीडियो तव्हांखे कीअं लॻी? जेकॾहिं पसंदि अचे त लाइक शेयर ऐं कमेंट ज़रूरु कजो, ऐं मुंहिंजे थर एजुकेशन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो। महिरबानी।